बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं हर साल पंहिंजे घर में हज़रत इमाम صادق जाफ़र जा पूजा कंदी आहियां। जेको हे नज़र इमाम صادق जाफ़र जिन जो नियाज़ आहे, अल्लाह साईं रब पाक पंहिंजी बारगाह इलाही में क़बूल फरमाए। ऐं अल्लाह जो शुक्र आहे, रब पाक जे ज़ात जा करम आहिनि। अल्लाह साईं सभिनीनि जे बचनि खे ज़िंदगी सेहत में बरकत अता फरमाए, सभिनीनि खे घर में ख़ुशियूं अता फरमाए। ऐं सदके में रब पाक मुंहिंजे घर में बि अल्लाह साईं ख़ुशियूं ॾे, बरकतूं ॾे। ऐं पंहिंजे हथनि सां तयारु कयल मुंहिंजो हीउ नियाज़ आहे। तव्हां सभु ॾिसी सघो था मुंहिंजो नियाज़।